अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआह व यक्शिफुस सूअ व यजअलुकुम खुलफ़ाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून सदक़ल्लाह। अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद तावन शेख 0300 शवीय 84 231 0313 34 85 196 राब्ता हाजी तावन शेख शिकारपुर। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सूरत नमल जी की आयत हमारे सामने तिलावत की हुई है। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत हक समझाने हक समझने की तौफीक नसीब फरमाए। समझाने समझाने का बाद अल्लाह ताला अवाई असां सभिनी खे अमल करण जी तौफीक नसीब फरमाए। इन आयत में अल्लाह तबारक व तआला एक अहम मसले जो जिक्र फरमायो है। वो मसलो आहे मसले दुआ। ये नमाज इबादत रोज़ो इबादत हज ज़कात इबादत ये दुआ भी इबादत। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुआ मुख्खुल इबादत। फरमायो दुआ इबादत जो मगज़। अद्दुआ सिलाहुल मोमिन। नबी से फरमायो दुआ मोमिन जो हथियार। फरमायो इन्ना दुआ यरुद्दुल क़ज़ा। दुआ अहिड़ी शइ आहे जेका बुरी तक़दीर खे भी बदलाए जाए। इन्ना आजज़न नास मन अजज़ा अन दुआ। फरमायो आजिज़ ऐं लाचार ओ आहे जेको दुआ खां आजिज़ थी वियो।
जंहिंखे दुआ घुरण जी तौफ़ीक़ न मिली माण्हुनि खां घुरे थो अलाह खां नथो घुरे माण्हुनि जे आॾो हथ टंगे थो अलाह जे आॾो हथ नथो इन जहिड़ो बदबख्त माण्हू दुनिया में आहे सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह दुआ थी वेंदासीं असां रावण वेंदा आहियूं इज्तिमा ते दुआ जे लाइ त लखे मुस्लमान अचंदा सिंधी में चवंदा आहिनि किन जे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं अल्लाह ताला उन्हनि नेकनि जे करे असां जहिड़नि गुनाहगारनि जे दुआउनि खे बि क़बूल फरमाए हाजी साहब हज ते वेंदा आहिनि दुआउनि जे लाइ तवाफ़ में दुआऊं घुरबियूं मक़ाम इब्राहिम वटि दुआऊं घुरबियूं हतीम में दुआऊं घुरबियूं मुस्तलज़म वटि दुआऊं घुरबियूं सफ़ा मरवे ते मिना अरफात में मुज़दलिफ़े में दुआऊं घुरबियूं आहिनि छो त हे क़बूलियत जूं दुआऊं जायूं आहिनि ऐं जलसो बि दुआ जे लाइ रखियो वियो आहे त जेके ज़िंदा आहिनि उन्हनि जी बि बख़्शिश थिए अदा ख़ान मोहम्मद साहब जो वालिद साहब या ॿिया जेके अज़ीज़ करीब फौत थी विया उन्हनि जी बि बख़्शिश थी मक़सद दुआ है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात जे मैदान में 4.5 कलाक मुसलसल दुआ छो तव्हांखे ख़बर आहे अरफात में दुआ घुरबी आहे ज़ोहर ऐं असर जी नमाज़ इमाम गॾु पढ़ाईंदो आहे ख़ुतबो ॾींदो आहे पोइ दुआऊं हिन साल असां हज ते वियासीं अल्लाह सां सभिनी खे नसीब फरमाए शेख अब्दुर्रहमान सुदेस हज जो ख़ुतबो ॾिनो ज़ोहर ऐं असर जी नमाज़ उते गॾु पढ़ायो 1 बजे तक़रीबन नमाज़ खां ख़ुतबे खां फारिग थी वियासीं 1 बजे खां पोइ मुसलसल दुआऊं 1 2 3 4 5 6 7:30 बजे पियो सिज लहे 7.5 कलाक मुसलसल दुआ हिन वक्त त अरफात में लिमू बान तंबू भंगनि था नबी साईं जे ज़माने में त का छांव कान हुई साहबा फरमाइनि था साईं जन जा हथ मुबारक हीअं मथे हीअ बि दुआ जो तरीक़ो चेहरो मुबारक आसमान जो अखिर मुबारक पानी हले कन महिल हीअं पिया दुआ घुरनि कन महिल हीअं पिया दुआ घुरनि कन महिल हीअं पिया दुआ घुरनि 7.5 कलाक मुसलसल साहबा फरमाइनि था साईं जन जे एहराम मुबारक वारी चादर मुबारक भी कुल्हनि खां हेठि किरी सवाल थो पए त एॾी डिघी दुआ कंहिंजे लाइ पिया घुरनि छा नबी साईं खे साहबा जो फिक्र हुजे उन्हनि जे लाइ त अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे तसल्ली ॾिनी والسابقون الأولون من المهاجرين والأنصار अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तूं पंहिंजी साहबा जो फिक्र न कजां तुसां वाइदो अज के भी तुंहिंजा साहबी मक्के ऐं मदीने वारा मुहाजिर ऐं अंसार फरमाई मां उन्हनि खां त राज़ी आहियां पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान क़यामत ताईं जेके भी तुंहिंजा गुनाहगार उम्मती तुझे उन्हनि साहबनि जी सुहिणे नमूने सां ताबेदारी कंदा रज़ी अल्लाहु अन्हुम मां ख़ुदा उन्हनि खां बि राज़ी नबी साईं के हजरत अबू बकर ऐं हजरत उमर जो भी फिक्र कोन हो मतां ईअं सम्झो त उन्हनि जे फिक्र में प्यारो न उन्हनि जे लाइ त मुंहिंजे साईं पाण ऐलान
ऐलान फरमायो सय्यदा कुहूल अहलिल जन्नह अबू बकर व उमर। फरमायो क्या कहते कि भी मुझे उम्मत जा कुराड़ा जन्नत में वीदा उनल सबरीन जा सरदार मुझा यार अबू बकर उमर हुंदा। साईं जल के पांजे न्यागे हजरत उस्मान जो भी फिक्र को न हो मता ये समझो तो उनजे फिक्र में प्यारो अल्लाह उनजे ला तमोजे महबूबा मदीने में पाण ऐलान फरमायो फरमायो लिकुल नबील रफीक व रफीकी फिल जन्नत उस्मान। फरमायो जन्नत में हर नबी जो साथी हुंदो पर मोहम्मद मुस्तफा जो जन्नत जो साथी सोनो उस्मान था। साईं जल की पांच सौटा हजरत अली से जो भी फिक्र को न हो बताइए समझो तो उनके फिक्र में प्यारो अल्लाह उनके तो नबी साईं मदीने में मुआखात के मौके ते भागपुर पाए करे फरमायो अंत अखी फी दुनिया वल आखिरा। ओ मुझा सुन अली तू दुनिया में भी मुझो भा आखिरत में भी तू मां मोहम्मद जो भा। जंखे नबी से भागपुर पाए करे फरमायो सौताली घबराना जिए दुनिया में तू मुझो पागे श्री। फरमायो जन्नत में भी तू जो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे भरसाओ। साईं जल के पांजे न्यागे जो भी फिक्र को न हुयो चौथा साईं जल जो टे न्यागे बीबी ज़ैनब रुक़ैया उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हुल्ला ओए तो साईं जल जे हयाती में फौत थी वयूं उन्हनि जे मग़फ़िरत ऐं बख़्शिश जूं दुआऊं त मुंहिंजे महबूब पाण घुरियूं। बाक़ी हिकिड़ी न्यागे ख़ातून जन्नत उनजी ला बि नबी साईं पंहिंजे हयाती में ऐलान फरमायो सय्यदतुन निसाई अहलिल जन्नत फातिमा। फरमायो क्या कहते कि भी औरत जन्नत में भी दूलल सबरीन जी सरदार मुझे न्यागी फातिमा। नबी से के पाजे डोटल पाजे नवासल सुने हसन हुसैन जो भी फिक्र को न हो मता ये समझो तो सादा 7 कलाक उनल जे फिक्र में प्यारो अल्लाह उनल के त नबी सही हंज में विहार करे ऐलान फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। फरमायो क्या कहते कि भी मुझी उम्मत जा नौजवान जन्नत में वीदा उड़न जा सरदार मुझा बचड़ा ही हसन हुसैन हुंदा। साईं जल की पांजे बीबिल जो भी फिक्र को न हुयो चौथा उनल के तरफ कुरान मजीद में चई छो या निसा अन्नबी लस्तुल लक अहद मिनल निसा इन तक़ैतुन फला तख़ज़न बिल क़ौल फयतबअ अल्लज़ी फी क़ल्बिही मरज़ व कुल्न क़ौलन मारूफ़ा। नबी से जे बीबिल के रब फरमायो ओ मुझे सुगे नबी जू घरवारू दुनिया जी का औरत तवा जागी नथी थी सके जिए तवा जे मुर्सल मोहम्मद मुस्तफा जो मकाम सजी दुनिया जी मर्दन में आला तिए मोहम्मद मुस्तफा जे बीबिल जो मकाम भी सजी दुनिया जे औरत में आला। इन जे करे एक दफे अम्मा फातिमा अम्मा आशा की फरमायो जी जी आशा मुझे बाबे जागो तुझो बाबो को न थींदी। समझो सुभान अल्लाह असा जो अखियों थदियो अम्मा आशा फरमायो पुट फातिमा वाकी मुझी अबी अबू बकर जड़ा लखी अबू बकर तुझे बाबे मुस्तफा जे जुती जे मिट्टी जे मथो कुर्बान पर पुट फातिमा मुझे मुर्स जड़ो तुझे मुर्स को न थींदी। अम्मा आशा फरमायो फातिमा गाल खोली थई त बुध
तुझे बाबे मुस्तफा पाण फरमायो त क़यामत जदी हर औरत पंहिंजे मुड़स सां गॾु जन्नत में वेंदी क़यामत जो ॾींहुं थींदो तुंहिंजा हथ हूंदा सोणे अली जी दामन हूंदी तू मिठड़े अली जे दामन खे पकड़े करे जन्नत में वेंदी पर पुट फातिमा क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी अम्मा आशा जा हथ हूंदा तुझे बाबे मुस्तफा जी दामन हूंदी मां तुझे अब्बे मुस्तफा जी दामन खे पकड़े करे जन्नतुल फिरदौस जे आला मकाम में हूंदस फबकत फातिमा अम्मा फातिमा रोई नहीं सवाल तो में त अल्लाह जो नबी 7.5 कलाक कंहिंजे लाइ पियो रोए खान मोहम्मद जागराणी जे गोठ जा मुसलमानो नबी से रोल पिया तव्हां असांजे लाइ त 1438 साल बाद ही मुंहिंजी उम्मत जा जवान मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा मुंहिंजी उम्मत जूं मायूं मुंहिंजी उम्मत जा मर्द मुंहिंजी उम्मत जा अमीर मुंहिंजी उम्मत जा गरीब ही जोगी ही कोरी ही मोटी ही सीधी ही खास केली ही मेमणई शेख ही जागीराणी ही चाचड़ा ही ओगाई सब ही सावंद हिननि जो छा थींदो रोल पिया तव्हां जिला जनमल सिजुलाई पियो अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे महबूब खे जो सुगम तुझी दुआ कबूल थी वई तो सवाइदो तू कया क़यामत जेकी भी तुंजा गुनहगार उम्मती अरफात के मैदान में आ सच्ची दिल से तौबा ताइब थिया तो सवाइदो आ मां पंहिंजा हक़ सब माफ करे छॾींदो बानन जे हक़न जी माफ़ी न मिलंदड़ बानन जे हक़न जी गार जी माफ़ी न मिलंदड़ जेस ताईं वनी जंखे गार ॾिनी तरू लखो माफ़ी वठल मोली जोगी खे केरो गार ॾींदो रब माफ़ कोन कंदुसि साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब खे केरो गार ॾींदो रब माफ़ कोन कंदुसि खान मोहम्मद साहब खे केरो गार ॾींदो रब माफ़ कोन कंदुसि मुसलमान खे केरो गार तुंहिंजी तरफ़ माफ़ नथो करे पर पागड़े में को पागड़ी भील कोली आई उनके भी गार न ॾिजो गार जी माफ़ी न मिलंदा कुरान भी तू चवी वला तसुब्बुल लज़ीना यदऊन मिन दूनिल्लाह फयसुब्बुल्लाह अदवन बिगैर इल्म रब फरमाओ मुसलमानों उन्होंने हिंदुल पाक मिल भीलल कोले नहीं वांगल यहूद नहीं ईसाई ने सिखन जे कूड़ल महबूदल के गारियूं न ॾियो मता होए बेईमान तव्हांजे सच्चे अल्लाह खे न गारियूं ॾियनि नबी से भी फरमायो पांजी न्याणी पांजी भेण पांजी अम्मा की गार न ॾिजो साहब आवाज कयो सन्याणी खे केरु गार ॾींदो अम्मा गई भेण खे केरु गार ॾींदो फरमायो तव्हां ॿिए खे गार ॾिनी उहा त तव्हांजी न्याणी आहे उहा त तव्हांजी भेण ई अम्मा आहे तव्हां ॿिए खे गार ॾिनी न पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण पंहिंजे अम्मा खे पिया गार ॾियो मुसलमानों कुछ सोचो तो सही जॾहिं मुसलमान की किरगार थोजे रब माफ न थो करे काफर की किरगार थोजी रब माफ न थो करे त जेको नबी जी यारन खे नबी जी सहाबा खे नबी से जे घराणे खे नबी से जे बीबिन सगोरन खे घर ॾींदो उन बेईमान खे खुदा कीअं माफ कंदो गिला जी माफ़ी न मिलंदा गिला जी माफ़ी न मोली जोगी जी केर गिला कंदो रब माफ़ कोन कंदुसि साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब जी केर गिला कंदो रब माफ़ कोन कंदुसि मुसलमान जी केर गिला थो करे रब माफ़ नथो करे पर पाड़े में को पागड़ी भील कोली ऐं वांगे वेठो थड़ा उन जी भी गिला न कजो मुड़स माण्हू आयो त मुंहं ते वञी चओसि पर पुठ
जी गिला न कयो। कुरान तो फरमा वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा अल्लज़ी जमअ मालन व अद्ददा। क्यों सिपारो सूरत हुमज़ा तो पढ़ा। रब फरमायो वैला तबाही बर्बादिया उड़ल मांगुन जीला जेके हिकबे जी गिला था कल हिकबे ते इल्जाम था लगाए हिकबे ते तोहमतू था लगाए इल्जाम लगाए तोहमत लगाए गिला करन ये सब भाई भेनरू था ये सब हुमज़ा लुमज़ा में दाखिल था। कुरान तो फरमा वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा जेको बेजी गिला तो करे नमाजिया तरह भी वेल तस तू मथू लगाए इल्जाम तू लगाए हाजिया तरह भी वेल तस मौलविया मुफ्तिया पीरा सैयदा बेजी गिला तो करे गलत इल्जाम तो लगाए। कुरान तो फरमा भाई जहान बर्बाद थी। गिला न कयो मुसलमान जी गिला तरफ बर्दाश्त न थो करे पर काफर जी भी गिला न कयो। मुर्स मनवायो त मुंह ते वञी चोस त जेको नबी जी यारन जी नबी जी सहाबा जी नबी से जी बीबिल सगुरन जी नबी से जी घराणे जी उलमा देवबंद जी गिला कंदो न ज़ालिम खे खुदा कीअं माफ़। कुरान भी तू फरमाए वला यग़्तब बअज़ुकुम बअज़ा। अल्लाह से फरमायो केर भी कंजी गिला न करे मुर्स माण्हू आयो त मुंह ते चओस पर पुट कंजी गिला न कयो। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैता। रब फरमायो छा तव्हां मां को हिन ॻाल्हि खे पसंदि करे थो त हुन जी भाउ जो जनाज़ो पियो हुजे ऐं पंहिंजे भाउ जे जनाज़े खे कटे उन जो गोश्त खाए फकरिहतुमू। कुरान तो फरमाए इनखे नापसंद था समझो गिला भी एॾो गुनाह अथव जो सगे मुअल भाउ जे जनाज़े खे कटे उन जो गोश्त पिया खाओ। नबी से भी फरमा अल-ग़ीबतु अशद्दु मिनज़-ज़िना। गिला ज़िना को भी वधीक सख्त था छो त ज़िना के माण्हू गुनाह समझे थो नेठ तौबा कंदो गिला की त असां गुनाह ही नथा समझूं त तौबा केॾो कंदासीं। गिला करे 1000 दफ़ा तौबा कयो माफ़ी न मिलंदा जेस ताईं वॾी जंहिंजी गिला कई अथव उन खां माफ़ी वठो। ॿिए नंबर ते जंहिंजे साम्हूं तव्हां गिला कई आहे उन जे साम्हूं उन जी तारीफ़ कयो। टे नंबर ते रब खां दुआ करो या अल्लाह मुझे भी माफ़ कर जंहिंजी गिला कई अथव उनखे भी माफ़ कर तॾहिं वञी गिला जी माफ़ी मिलंदा। गिला जो मतलब पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे। अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद तावन शेख 0300 2684 231 0313 3485 196 राब्ता हाजी तावन शेख शिकारपुर। दौड़ कयासी फजर जी नमाज जमात सां पढ़ी घर में चुल्हे ते चाय पीअण जी लाइ वेठासीं ॿिए जी गिला कईसीं सॼो सवाब हुनखे मिलियो असांजे गिची में गुनाह। इन जे करे शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो गिला जायज़ हुजे हा त मां पंहिंजे कुरानी अम्मा जी गिला कया हा छो त गिला जो मतलब पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियण। छो न मां पंहिंजे अम्मा जी गिला कया त घट में घट नेकियूं अम्मा के मिलन दुश्मन के छो मिलन। बाबा गिला करे त बीमारी करे भला सवाब उन्हनि के मिले ॿियनि के सवाब मेहरबानी कयो जंहिंजी गिला कई अथव उनखां माफ़ी वठो। मैसेज कयोसि मोबाइल जिंदगी ते भरोसो कोन्हे यार मां तुंहिंजी गिला कई आहे मूंखे माफ़ कर। वरी रब को भी दुआ करो या अल्लाह मुखे भी माफ़ कर जंहिंजी गिला कई अथमि उनखे भी माफ़ कर। कंहिंखे गार ॾिनी अथव उनखां माफ़ी वठो। मैसेज कयोसि कंहिंजा 5 रुपया खाधा मोबाइल ते चयोसि यार तुंहिंजो मूं ॾे हिसाब आहे
इंशाअल्लाह मां तोखे ॾींदुसि ज़रे ज़रे जो हिसाब ॾींदुसि। दुनिया में मां हिसाब ॾेई सघां थो, आख़िरत में कोन ॾेई सघंदुसि। फसुल इंशाअल्लाह ज़रे ज़रे जो रुपए रुपए जो तोखे हिसाब ॾींदुसि। माफ़ करायो। हदीस में चे तो क़यामत जो ॾींहुं थींदो, रब फरमाईंदो जल दुनिया में बानल खे माफ़ कयो, अॼु मां बि उन्हनि खे माफ़ थो कयां। जेको बानल ते रहम कंदो हो, अॼु मां बि उन्हनि ते रहम थो कयां। रब फरमाईंदो जल दुनिया में मुंहिंजे बानल खे ढकियो, अॼु मां बि खुद उन्हनि खे ढकियां थो। वञो लिखी जन्नत में पहुचो, केरु ॾिसे वञे। दुनिया में रहम कयो, आख़िरत में रहम। दुनिया में माफ़ कयो, आख़िरत में रब माफ़। दुनिया में ॿिए खे ढकियो, आख़िरत जे ॾींहुं रब तव्हां ई असांखे ढकियो। कंहिंजा ऐब न कढ। गर्मी जी मौसम हुई, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बदल मुबारक ते चादर हुई। अचानक साईं जन मस्जिद में आया। साईं जन हिकिड़ो अजीब ऐं गरीब खुतबो ॾिनो। का बि अहिड़ी अख कान हुई जंहिं अख मां पाणी न आयो हुजे। साहबा फरमाइनि था असां इएं सम्झो शायदि नबी साईं जो आख़िरी खुतबो आहे। साईं जन अलाए छा असां खां मोकिलाइनि पिया ऐं खुतबे जे आख़िर में फरमायो ए मुंहिंजा साहबियो यार, ज़िंदगी ते कोई भरोसो कोन्हे। तव्हां मां जंहिंजो बि मूं ॾे हक़ हिसाब हुजे, अॼु मूंखां पंहिंजो हक़ हिसाब वठो। जानी हिसाब हुजे या माली हिसाब हुजे, अॼु मां तव्हांखे हिसाब किताब ॾेई सघां थो। आख़िरत जे ॾींहुं मूंखे ताक़त न आहे जो मां तव्हांखे हिसाब ॾेई सघां। हिकु दफ़ो नबी साईं ऐलान फरमायो, ॿियो दफ़ो ऐलान फरमायो। हिकिड़ो नबी साईं जो साहबी उथी बीठो, हज़रत उकाशा उन जो नालो हुयो। अल्लाहु अकबर। साईं जन खे अर्ज़ कई साईं मुंहिंजो तव्हां ॾे हिसाब आहे। इहो हज़रत उकाशा जंहिंजे लाइ नबी साईं फरमायो 70,000 मुंहिंजा उम्मती बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। हज़रत उकाशा उथी बीठो, साईं मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो, मां बि बिना हिसाब जे जन्नत में वञा। पाण फरमायो अंत मिनहुम, पुट तू भी इनल माही, तू भी बिना हिसाब जे जन्नत में वेंदे। त वरी ॿियो हिकिड़ो मुस्लमान उथी बीठो, साईं मुंहिंजे लाइ बि दुआ घुरो, मां भी बिना हिसाब जे जन्नत में वञा। नबी से फरमा सबक का उकाशा, उकाशा कोई खणी वियो। सबक का उकाशा, उकाशा तो कोई खणी वियो। हिकिड़ी सीट बचल हुई, हज़रत उकाशा खे मिली वई 70,000 मुंहिंजा साहबी ऐं उकाशा बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। बाक़ियुनि सां हिसाब थींदो। इहो हज़रत उकाशा उथी बीठो, साईं मुंहिंजो तव्हां ॾे हिसाब आहे। साहब फरमा उकाशा चढ़ियो थियूं छा? साईं जन सां कहिड़ो हिसाब आहे? असां त पंहिंजे महबूब जे क़दमनि जे मथां जानियूं कुर्बान कयूं, बच्चा कुर्बान कयासीं, औलाद कुर्बान कयोसीं, ज़ालूं कुर्बान कयूसीं। ऐं क़ुरान बि तू चिल्ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युवादून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम। 28 सिपारो सूरत मुजादिला तो पढ़ा। कुरान तो फरमाए जरा वफादार साथी मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा की मिला, आगा वफादार के भी न मिला। मुझे महबूब जे कदमन ते जाजू कुर्बान कयो, औलाद कुर्बान कयो, ज़ालू कुर्बान कयो, अबू अम्मा कुर्बान कयो, भाई भेनरू कुर्बान कयो, सब कुछ मुझे महबूब जे कदमन ते कुर्बान कयो। उलाइका कतब
कज़ब फी कुलूबिहिमुल ईमान। रब फरमायो मां पंहिंजे महबूब जे सहाबा जे दिलनि खे मांझी हणी करे उन्हनि जे दिलनि ते ईमान जा ठप्पा हणी छॾिया। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, अज़मत सहाबा, मकाम सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत मौलाना फजल रहमान, मौलाना सिबगतुल्लाह जोगी। नारे तकबीर। उलाइका हिज़्बुल्लाह। रब फरमायो सहाबी त मोहम्मद जा पर यो लश्कर अल्लाह जो, शागिर्द मोहम्मद जा मुरीद मोहम्मद जा पर यो लश्कर मां रब जो। एडी वफादारी क्यों नबी से नबी से जो साहबी हजरत मुसअब मक्के जे अमीर तरीन खानदान मां हो, रोजानो वगो मटाइंदो हो। अज जेको वगो पाताई बेडी गरीबन के दई छडींदो हो। अल्लाह अकबर। तवां जो बिलाल भी पंज पी जरदारी जो एडो पुट दादलो कोन था जेतरो हजरत मुसअब पंजे अब्बे अम्मा जो दादलो हुयो। रोजानो वगो मटाइंदो हुयो, कीमती अत्र लगाइंदो हो। जदा मक्के जे घिटन मां हजरत मुसअब गुजर कंदो हो त मक्के जू घिटियूं भी खुशबूदार बणजींदियूं। प्रभु दो मुसलमानो, जदा यो हजरत मुसअब मुसलमान तो थे, कलमो तो पढ़े, नबी से जी कदमन में आयो आ। माइटन सब कुछ खसिस, घर खसऊस, ज़ाल खसऊस, बच्चा बार खसऊस, पर पछाड़ी में जेको बदलत वगो पातल हुयुस। मां चे इहो भी तुझो कोने, इहो भी असां जो वक्त अल्लाह, असां जी मिल्कियत मां वक्त अल्लाह। इहो वगो भी ला, उहो वगो भी ला थई। हिकड़ो गूग जो फाटल टुकड़ो पंहिंजे बदल ते वेले नबी साईं जी कचहरी में अची वेठो आ। मथो उगाड़ो, पेर उगाड़ा, पुठी उगाड़ी, बदल ते गूग जो टुकड़ो पातल थस। अल्लाह अकबर। जॾहिं नबी साईं जी कचहरी में वेठो हो, साईं जन हजरत मुसअब के ॾिठो। नबी साईं जी अखियुनि मुबारक में पानी अची वियो। पाण हजरत मुसअब के भाकुर पाए करे फरमायो, पुट मुसअब रोजानो वगो मटाइंदे है, दुनिया जो कीमती अत्र लगाइंदे है। अज तुझे बदन ते गूंग वेड़ी पई आ, साबी नहीं कान्हे का, उनके भी चटियूं लगल हल। छा इन हाल में तू पंहिंजे रब खां राज़ी आ? त हजरत मुसअब नबी साईं के भाकुर पाए करे फरमायो, मुंहिंजा महबूबा खुदा जी ज़ात जो कसम आ, पटाई रेशम जे बगल में एडो मज़ो कोन्हे जेतिरो हिन गूग जे वेढ़ में मज़ो आ। मुंहिंजा महबूबा बदन ते गूग वेड़ी पई आ। तव्हांजी मोहब्बत, तव्हांजी कचहरी मूंखे नसीब थी आ। मां इन हाल में पंहिंजे रब खां ॾाढो राज़ी। अज माण्हू चवंदा त नबी जा साहबी नबी से को बेवफा, उहे तव्हां ई असां जहिड़ा। दुनिया जो यहूदी ये कोन थो चवे त हजरत मूसा जा साथी मूसा खां बेवफा हा। दुनिया जो कोई ईसाई ये कोन थो चवे त हजरत ईसा जा हवारी ईसा खां बेवफा हा। दुनिया जो कोई मिर्ज़ाई ये कोन थो चवे त मिर्ज़े गुलाम जा खलीफा मिर्ज़े खां बेवफा हा। दुनिया जो कोई हिंदू पाकड़ी भील कोली वाणियो ये कोन थो चवे त चंद्रग्राम जा मुखी चंद्रग्राम खां बेवफा हा। दुनिया जो कोई सिख ये कोन थो चवे त गुरु नानक जा खलीफा पंहिंजे गुरु खां बेवफा हा। हिकिड़ो ई मज़हब दुनिया में बदतरीन जेके चवनि था त नबी जा साहबी नबी खां बेवफा। चंदा तो साल पे जाओ बदार असांजी अली से सा मोहब्बत, असांजी सोने हसन ऐं हुसैन सा मोहब्बत। मोहब्बत अली से सा, नफरत वरी हज़रत अली से जी अम्मा। मोहब्बत सोने हसन ऐं हुसैन सा, नफरत वरी नबी जे यार। तव्हां ईअं असांखे यार सही मिलिया, नबी से यार सही ना।
तव्हां ई असांजा सहरा भला नबी साईं जा सहरा मुस्लमान कोन तव्हां ई असांजा न्याणा भला नबी साईं जेके न्याणियूं ॾिनियूं उहे मुनाफ़िक़ तव्हां ई असांजे पेशमाम जा जमायती भला नबी साईं खे जेके जमायती मिलिया उहे सभु मुनाफ़िक़ तव्हां ई असांजे मुर्शिद जा मुरीद भला नबी साईं खे जेके मुरीद मिलिया सभु फ्री मां तव्हां खां पुछां थो जेको इहो अक़ीदो रखे थो इन जहिड़ो बेईमान ऐं काफ़िर दुनिया में आहे कुरान तो फरमा उलाइका हुमुल मुमिनून हक्का नबी साईं जा सब सहाबी पक्का मोमिन हा उस्ताद के ॾिसबो आहे त उनजे शागिर्दनि खे ॾिसबो आहे यार शागिर्द भला त उस्ताद बि भलो मुर्शिद के ॾिसबो आहे त पर उनजे मुरीदनि खे ॾिसबो आहे मुरीद भला त मुर्शिद भी भलो आहे या पेशमाम जी जमात खे ॾिसबो आहे दोस्त जी यारनि खे ॾिसबो आहे त हिन जा यार भला हन त ही भी भलो हूंदो यार बदमाश त ही भी बदमाश बहरहाल इहो हज़रत काशा उथी बीठो सही मुंहिंजो तव्हां ॾे हिसाब आहे फरमाए कहिड़ो तुंहिंजो हिसाब आहे चई से हिकिड़ी जंग ते पिया वञूं पोइ मुंहिंजी सुवारी तव्हांजे सुवारी जे भरिसां क्रॉस पई करे तव्हां पंहिंजो आसो मुबारक चबुक मुबारक मुंहिंजे पुठी में हयो अॼु मां हो बदिलो वठंदुसि साईं जन पंहिंजे हरमन में पैगाम मोकिलियो त मुंहिंजो आसो खणी खैर त आहे हिकिड़ो नबी जो साहबी आहे नबी साईं खां बदिलो थो वठे अम्मा फातिमा फरमायो उकाशा खे चओसि मां तुंहिंजे प्यार पारां प्यादल हज ते वेंदसि मुंहिंजे अबे मुस्तफा खां बदिलो न वठ आसो अचे ॾिनो साईं जन उथी बीठा फरमायो उकाशा हलिया अॼु मूंखां बदिलो वठ अॼु मां बदिले ॾियण जी लाइ तयारु आहियां आख़िरत जे ॾींहुं मूंखे ताक़त न आहे जो मां बदिलो ॾेई सघां हज़रत उकाशा जे हथ में हू आंसू मुबारक हुयो नबी साईं मिंबर तो हेठि लथा मस्जिद नबी में रोज रारो थियो भेणा ही चाहे जो गुलाम आका खां पियो बदिलो वठे ही चाहे शागिर्द उस्ताद खां पियो बदिलो वठे ही चाहे जो मुरीद मुर्शिद खां पियो बदिलो वठे मदीने में रोज रारो थियो अॼु ज़मीन फाटी पवंदी आसमान चिरजी पवंदो अॼु क़यामत बर्पा थींदी जो शागिर्द उस्ताद खां पियो बदिलो वठे हज़रत काशा साईं जन खे यादि कयो मुंहिंजा साईं जंहिं वक़्त में तव्हांजो आंसू मुबारक मुझे पुठीअ में लॻो हो उन वक़्त में मुंहिंजी पुठी उघाड़ी हुई तव्हां बि पंहिंजे जिस्म अतार तां इन चादर खे परे कयो त सही नमूने सां मां बदिलो वठां ॿुधो कच्चे जा मुस्लमानो नबी साईं हुकूकुल इबाद जी अदा करण जी लाइ पंहिंजे बदल मुबारक तां चादर मुबारक बि लाथी फरमायो सही नमूने सां पंहिंजो बदिलो वठ अल्लाहु अकबर हज़रत उमर फारूक जलाल में उथी बीठो तलवार ॿियार मूं कढियईं सही मूंखे इजाज़त जो त मां हिन जो सिर कलम कयां ही मुस्लमान नथो थी सघे केरु जेको तव्हां खां बदिलो वठे नबी साईं फरमा उमर वेही रहो उकाशा मुंहिंजो बदरी सहाबी आहे हिननि जे बारे में रब फरमायो आहे ए मलू माशी तुम कद गफरतु लकुम ओ मुंहिंजे महबूब जा बदर वारा सहाबीओ मां रब तव्हांखे दुनिया आख़िरत में माफ़ करे छॾियो जीअं वॻे वती कयो मां रब तव्हांखे दुनिया में भी माफ़ी ॾेई छॾी आख़िरत में भी माफ़ी हज़रत उमर रोई करे हेठि वेही रहियो नबी साईं बदिले ॾियण जी लाइ हुकूक हक़ अदा करण जी लाइ मिंबर तो लथा पंहिंजे बदल मुबारक तां चादर मुबारक बि लाथो अल्लाहु अकबर हज़रत उकाशा पोयां आयो आसो मुबारक अदब में हेठि रखियई पोयां अच साईं जन खे भाकुर पातई अल्लाहु अकबर नबी साईं जे कुल्हल मुबारकनि जे विच में जेका मोहर नबूवत हुई उनखे बोसन जे मथां
मुसा पियो जे चुमिन जे मथा चुमियूं पियो जे फरमायो पुट बदलो त कोन वरतुई रोई करे चईसे तवा को काड़ा बदला वठबा असा त सब कुछ तवा जे कदमन ते कुर्बान कयो मुजा सोना जिंदगी जी हिकड़ी उम्मीद हुई हिकड़ी तमन्ना हुई तई मुझो गुनाहगार जिस्म पांजे महबूब जे जिस्म सा मिले इन मोरे नबूवत के बोसो जा मुझा महबूब रब मौको दिनो अज मुझो दुनिया आखिरत जो सब उम्मीद ख्वाहिश रब पूरो करे नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा अज़मत सहाबा मकाम सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर सजवायदो के जलसे का पोजा जो हक है उन को माफी वठो बुज़दिल जो कम ना है बहादुर गुनाह जो इकरार करण गलती जो इकरार करण यो बुज़दिल जो कम ना है यो बहादुर अजान दोस्त आखिरी वाक्य है साहब पहुंची हुआ टंडोला यार जैसे 86 के जमाने में 86 जो दौर दागेल जो उरूज हो नवाब शाह जो एमपी हो उन जी न्याणी के दागेल कई उन जे न्याणी जी नई शादी थी कराची में गोठ जो घुमण जे लाइ अॻे ज़माने में 25-30 दागेल हूंदा 50 गोठ जो घेरो कंदा घटन ते बीहंदा सजे गोठ के लुटियो न्याणीअ खे सोन पातल हो घणो उन न्याणी खे अगवा हुन वीचारे त पंहिंजा ॿार रातो की रात में कराची मोकिले छॾिया गोठ वारनि खे चऊं त न्याणी बीमार थी पई हुनखे अस्पताल में दाख़िल कराए ॿियो छा चवनि इज़त वारा चईसि वो एमपी साहब पेजारे ते मुंहिंजे बंगले में आयो वेही रहियो हेठि चई मां फुरियल आहियां मुंहिंजी मदद कर जेसि ताईं मुंहिंजी न्याणी वापसि न मोटंदी तेसि ताईं मां हितां उथंदुसि न फलाणो दाड़ेल आहे तव्हांजी क़ौम जो आहे तव्हां खां सवा कमु न थींदो पोइ मां हुनखे उथारियोमांसि मां चयोमांसि तुंहिंजी न्याणी आहे असांजी न्याणी मां हुनखे घुरायुमि वो एमपी साहब मुंहिंजे बंगले में हुनखे कमरो ॾिनुमि घर कीअं वञे उन दाड़ेल खे घुरायूं दाड़ेलनि जो सरदार चई मूं वटि रही वियो मुंहिंजो हुन सां तालुक हुयो मां हुनखे घुरायुमि मां चयो असांजो दोस्त आहे हिन जी न्याणी अगवा थी वई आहे पोइ हुन चयो से वाक़ई न्याणी अगवा थी आहे असां न्याणियुनि जो ख़्यालु कंदा आहियूं पर इहो वॾो ज़ालिम सिजावल जे कच्चे में इहो रहे थो असांखे ख़बर आहे मूंखे चई त हाणे मूंखे मशीन बि ॾे जीप बि ॾे ड्राइवर बि ॾे राति जे टाइम चईसि पोइ मां हुनखे जीप बि ॾिनमि ड्राइवर बि ॾिनमि मशीन बि ॾिनीमांसि पोइ मूंखे चई हाणे या त मां पाण मरंदुसि या हुननि खे मारींदुसि या न्याणी खे वापसि कंदुसि इज़त सां ॾिनऊं त ठीकु आहे न त मारींदोसां पोइ मूंखे बि मारींदा राति जो निकितो आई साहब ॻाल्हि पियो करे त सुबुह जो तहजुद वारो टाइम थियो मां जो उथां घर खां ॿाहिरि जो निकितुसि ॾिठुमि त जीप जे दरवाज़े ते बीठी उहो दागेल हुनजो नालो वली नवाज़ जीप तो लथो उहा न्याणी हुनखे अजरत विढ़ियल न्याणीअ खे वापसि कराई सियारे जी मौसमी मां हुननि खे कमरे में विहारियो न्याणीअ खे चाह बिस्कुट हुनखे ॾिना एमपीए जे कमरे में जो आयुसि त वीचारो मुसले ते वेठो हो रोए इज़त जो मसलो न्याणी चईं फजर जी नमाज पढ़ी एमपी साहब जो दरवाजो मां खोलियो कुरान हुन जे सीने सां लॻल हो रोई रब खां दुआऊं पियो घुरे या अल्लाह मुंहिंजे न्याणी जी तोखे पार अथई तूं इज़त बचा पोइ मां चयोमांसि तव्हां हुन कमरे में हलो जिते हुनजी न्याणी वेठी चाह पियो उन कमरे में जो वियो त अंदरि न्याणीअ खे जो ॾिठईं त अल्लाह अकबर छा मंज़र हो पीउ ऐं न्याणी पाण सां मिलनि
अधु कलाक त रोना असां सभिनी ने रोई ॾिनो रोअण खां बाद चयो न MP साहब मूंखे बि घुरायो न अली नवाज जेको धाड़ेलनि जो सरदार हो उनखे बि घुरायो ब्रिक केसिस उन में 15 लख घणा 15 लख 86 जे दौर उन MP साहब 15 लख उन अली नवाज के चयो तू मुझो पुटो तो मुझी इज्जत बचाई आ ही मां 15 लख तोखे हदियो थो जा ही तावान ना है चट्टी ना है बस ये मां तोखे खर्ची थो जा पंहिंजे रज़ा को तो उन अली नवाज धाड़ेल चई न रुपयो भी मुते हराम मूंखे साईं जो हुकुम हुयो मां हिननि जो नीमक खाधो खीसे में 100 रुपया कढियई उन न्याणी जाडो रखी त मूं वटि ॿियो कुझु कोन्हे इहो 100 रुपया आहे मां पंहिंजे ख़ुशीअ में हिनखे ॾियां थो जो अल्लाह साईं मुंहिंजी मदद कई मां हिनखे आज़ाद करायो 15 लख उते टुकराई हाजी साहब चए पियो त मूंखे चई त हाणे मां जंगल जी ज़िंदगी खां बेज़ार आहियां हाणे मूंखे हिते 2-3 जॻह पे ज़मीन ॾे त मां हिते वेहा पोइ मां हुनखे 4-5 एकड़ ॾिनमि मां चयोमांसि अधु बि तुंहिंजो आहे सॼो बि तुंहिंजो ॿार वठी उते अची वेठो महीनो गुज़रियो त SP 8-9 मोबाइल सां गॾिजी अचो हुनजे घर जो घेरो लौड ते हिनखे जो निकिरी आहे ही ॿार निकिरी आयो चयोसि हथ मथे खण हिन हथ मथे खया SP साहब खे चई त मूंखे मारियो भली पर मूंखे 10 मिंट मोहलत जो मां गुस्ल कयां वाटर हुयो उते वेठो वेंजी पाक थी आयो चई हाणे मूंखे 5 मिंट मोहलत जो त मां बरकातू नफिल पढ़ा वो धागे उन जो ठीक आ बरकातू नफिल पढ़ी दुआ घुरई वो सामो बी रही चाहे मेहरबानी फरमायो मां भजदुस कोन मूंखे गोली हणो पर सीने में मुंह में ना मारिंदो तो हुई पर मुझे मुंह में गोली ना हणो सुभाणे न्याणियूं हन अमरियूं हन मुंह ॾिसंदियूं मुंह त साले मुझे SP साहब पुलिस के चयो 1 2 3 जो चई तो उनखे चई बाबा बीहो बस छॾियोसि मारियोसि बिना नफिल पढ़ियो आहे जवाननि वांगुरु साम्हूं थी बीठो आहे मुक्स माण्हू आहे हिनखे छॾियोसि पोइ हुन ते केस हयो दागनि जा क़त्ल जा पोइ चई मां हुन MP साहब खे चयो तव्हां यार खे सज़ा मिली वई केस लॻी आहे पोइ हुन वीचारे मुसलसल 6 महीना मेहनत कई MP हुयो उहे 15 लख हुन जी आज़ादी ते ख़र्च कया वो आज़ाद थियो केस हुन जा ख़त्म थिया जेल मां जो निकितो त हुन जे चेहरे ते नबी साईं जी सुन्नत हथ में तस्बीह चई सिधो मूं वटि आयो मूंखे चई अल्हम्दुलिल्लाह केस ख़त्म थी आहे 8 ॾींहंनि खां बाद वीज़ा मिली आहे MP साहब चयो त तूं मके में रह चई 8 ॾींहंनि खां पोइ मके वियो महीने 2 खां बाद जर्मल मां मके जो वञा तो अली नवाज जेको धाड़ेलनि जो सरदार हुयो उते अची मूंखे मिलियो मुंहिंजी दावत कई चई साईं 15 माण्हू जेके बैतुल्लाह जी ख़िदमत कंदा हन बैतुल्लाह जी अंदर सफ़ाई कंदा हन उन्हनि 15 जो वॾो मां आहियां बैतुल्लाह जी वञी ख़िदमत कई पछाड़ी में हुन जो मौत उते थियो उन जो जनाज़ो उते बैतुल्लाह जे साम्हूं थियो जन्नतुल मुअल्ला में उनखे जगह मिली कदा कदा रब ये भी कंदो आ इन जे करे रब जे तरफों ऐलान थियो थी बाज आ हर आज हस्ती बाज आ ओ मुंजा बना मोटिया अन्या वक्त थई मोटिया अन्या वक्त थई मोटिया अन्या सिजो ओला को कोन उभरिया अन्या दाबत लफ्ज कोन निकतुआ अन्या याजूज माजूज जी फौज कान आईया अन्या दज्जाल ज़ाहिर कोन थिया वक्त थई मोटिया घर काफिर हो कब्रो बुत परस्ती बाज आ काफरी कब्रन जो पुजारी बुतन जो पुजारी सजी जिंदगी तुझी गुनाहन में गुजरी वई वक्त थई मोटिया ई दरगाह मां दरगाह नो उम्मीदी नीस रब फमा तो ही जिका मुझी दरगाह मस्जिद था इन मस्जिद मां केर भी ना उम्मीद थी वापस कोन मोटुआ 7 बार अगर तौबा शिकस्ती बाज आ
100 दफ़ा जिक्र तो तौबा कया वरी तौबा के टोड़िया परवाह ना है परेशान थियण काई जरूरत काने मन तकर्रब मिन्नी शिबरा तकर्रबतु मिन्हु ज़िराआ तू गिराट में जोईंदे मां रब हथ में जोईंदो मां वमन तकर्रब मिन्नी ज़िराआ तकर्रबतु मिन्हु ज़िराईन तू हथ में जोईंदे मां रब बात में जोईंदो मां तू पदरो कराईंदे प्यादल ईंदे मुझी रहमत डोड़ींदे तुझे अचर में देरा पर मां रब जे राज़ी थियण में देर ना सॼो वाइदो कयो त इंशाअल्लाह रब जे दर ते ईंदासीं जंहिंजो को हक़ हिसाब आहे उन खां माफ़ी वठो ॾेई छॾियो कंहिंजी गिला कई आहे कंहिंखे ॻाल्हायो आहे उन खां माफ़ी वठो इंशाअल्लाह बाना माफ़ कंदा अल मकसूद इको साउंड शिकारपुर उस्ताद तावन शेख 0300 2684 231 0313 3485 196 राब्ता हाजी तावन शेख शिकारपुर कबूल फरमाए अल्लाह इन यार जी जिंदगी में सेहत में उम्र में बरकत फरमाए इन जो औलाद के रब नेक के साले बनाए इन इलाके के रब कुरान से आबाद करे जेको कुरान पढ़ियो वियो आहे खैरात कई वई आहे इन जो सवाब उन जो वालिद साहब ॿिया जेके अज़ीज़ करे फौत थी विया अल्लाह ताला सभिनी ज़रूरत खे इन जो सवाब पहुचाए जीअं वेठा हो अदब सां ईअं वेठा हुजो इंशाअल्लाह वाइज़ हलंदो मानी भी तैयार आहे अलहाज हाजी साहब इमदादुल्ला साहब पहुची चुका आहिनि उन्हनि जा गज़ल थींदा तफ़सील सां ड्रव ते छो त टाइम कुशादो आहे पोयां वरी हिकिड़ो आलिम सगूरा भिटशा खां आयो मौलाना असदुल्ला साहब इंशाअल्लाह उन जो वाइज़ थींदो पोइ दुआ थींदी दुआ खां में को बि न वञे दुआ खां बाद मानी थींदी जीअं अदब सां वेठा हो इंशाअल्लाह ख़ाली झोलियुनि सां आया आहियूं पर हितो ईंदासीं त झोलियूं रहमत सां भरे ईंदासीं आया तो जोलियूं गुनाहनि सां भरे आहियूं पर माफ़ी वठी करे हितां ॻोठ वियासीं त इंशाअल्लाह गुनाह हिते छॾे पाक ऐं साफ़ थी घर पहुचंदासीं इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर नज़द मेन गेट गिट्टी हाई स्कूल नंबर 2 शिकारपुर राब्ते जे लाइ यार मोहम्मद शेख मोबाइल नंबर 030132933775